नाज़रीन, सिंध असेंबली जे मेंबरनि पारां धरती टीवी हेड ऑफिस जी टीम ते हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कई वई आहे ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ भरपूर आवाज़ उथारण जी ख़ातिरी कराई वई आहे। ॾिसूं था इमदाद सुमरा जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं सिंध असेंबली ॿाहिरां, जिते धरती टीवी न्यूज़ जी गाॾी ते जेको आहे सो मेहरान टाउन में दहशतगर्दनि पारां जेको आहे उन ते फायरिंग करे उन जा गाॾी जा शीशा टोड़िया विया हुया। अचो त हिते सिंध असेंबली जे मेंबरनि खां इन हवाले सां पुछूं था त उन हवाले सां उन्हनि जो कहिड़ो मौक़िफ़ आहे। हमें हमदर्दी है धरती टीवी के साथ और हम मज़म्मत करते हैं पाकिस्तान तहरीक इंसाफ की तरफ से इस बुज़दिलाना वाक़ये कार्रवाई और हरकत की, और हम उनको बताना चाहते हैं कि आपकी इन बुज़दिलाना हरकतों से जो साफ़ी भाई हमारे अपनी आज़ादी के साथ अपनी रिपोर्टिंग और अपने ज़िम्मेदारी पूरी कर रहे, तो उसमें इंशाअल्लाह कोई रुकावट और खलल नहीं होने देंगे। और उनको भी मैसेज देना चाहते हैं कि आपकी इन बुज़दिलाना कार्रवाइयों से हमारे इन बहादुर भाई बहनों में भी इंशाअल्लाह कोई रुकावट नहीं आएगी काम के अंदर। बिल्कुल मजम्मत करते हैं हिन शइ जी। साफ़ी आज़ाद ये सहाफ़त हुअणु खपे। जंहिं कयो हुयो ग़लति कयो आहे ऐं यकीनन सिंध हुकूमत इन बारे में सुठा ठोस क़दम खणी जेके बि मुजरिम आहिनि या जिन इहा कार्रवाई कई इंशाअल्लाह उन जे ख़िलाफ़ सख़्तु क़दम खयो वेंदो। ऐं असीं पाकिस्तान पीपुल्स पार्टी हमेशह आज़ादी सहाफ़त जी हामी रही है। इंशाअल्लाह असीं कॾहिं बि जेको आहे सो बर्बरियत थी है उन जी सख़्तु मज़म्मत करियूं था ऐं यकीनन सिंध हुकूमत इन ते सुठा स्टेप वठंदी इंशाअल्लाह। देखिए, कल धरती चैनल की गाड़ी के साथ जो वाक़या हुआ वो इंतहा बेरहमाना वाक़या है, और जिस तरीके से दहशतगर्दी की ये कार्रवाई हुई है, वाक़या हुआ है, इससे मुलविस लोगों को फिलफौर गिरफ़्तार किया जाना तो ज़रूरी है। ना सिर्फ गिरफ़्तार किया जाए बल्कि उनके ख़िलाफ़ गिरफ़्तारी के बाद कार्रवाई भी की जाए, ताकि इस किस्म की कार्रवाइयाँ करने की हौसला शिक नहीं हो। बिल्कुल इन जी पुरज़ोर मज़म्मत करियूं था। जेको धरती टीवी जे चैनल ते जेका पंहिंजो या फायरिंग कई अथनि उन जी पुरज़ोर मज़म्मत करियूं ऐं इंशाअल्लाह ताला इन लाइ असीं पंहिंजी असेंबली में भी पंहिंजे वज़ीर आला सिंध सां ऐं ॿियनि सां ॻाल्हाए ऐं इंशाअल्लाह इन ते फ़ौरन पुलिस के इक़दाम कराईंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी, आपने जो सवाल किया कि धरती टीवी के पर हमला किया गया है, साफ़ी पर भी हमला किया गया है, इसकी हम भरपूर मज़म्मत करते हैं। गलत किया गया है और जो लोग कर रहे हैं, जैसे रेंजर पर हमला किया गया और पुलिस पर हमला किया गया, आवाम पे हमला किया गया, ये दहशतगर्द लोग हैं, इसकी हम भरपूर मज़म्मत करते हैं और ये अमल बिल्कुल नहीं होना चाहिए। हम आपके साथ हैं, हर जगह साथ है। अब जहाँ जहाँ हमारी बात होगी, साफ़ियों की बात होगी, हम सहाफ़त के साथ हैं इंशाअल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये धरती टीवी के ऊपर कल जो हमला किया गया है, मैं इसकी भरपूर मज़म्मत करता हूँ और हुकूमत से फौरी मुतालबा करता हूँ कि ज़िम्मेदारान को गिरफ़्तार करके कैफ़र किरदार तक पहुँचाया जाए। जी नाज़रीन, असां मौजूदु हुआसीं सिंध असेंबली ॿाहिरां, जिते सूबाई असेंबली मेंबरनि पारां जेको आहे सो धरती टीवी जी गाॾी ते जेको आहे सो फायरिंग करणु ऐं उन ते जेको आहे सो हमिलो करण जे वाक़े ख़िलाफ़ जेको आहे सो सिंध असेंबली जे मेंबरनि, जंहिंमें MQM पीपुल्स पार्टी, तहरीक लब्बैक ऐं ॿियनि सियासी पार्टियुनि जेको आहे सूबाई असेंबली मेंबरनि जेको आहे सो सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। जॾहिं त सूबाई असेंबली मेंबरनि जो इहो मौक़िफ़ हुयो त धरती टीवी जी गाॾी ते जेको फायरिंग वारो वाक़ियो थियो आहे इन जे असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। जॾहिं त सूबाई मेंबरनि जो इहो चवणु हुयो त आवाम खे जेको आहे सो तहफ़ुज़ ॾियणु जेको आहे सो रियासत जी ज़िम्मेवारी आहे। इन्हनि जो इहो मौक़िफ़ हुयो त IG सिंध के जेको आहे सो घुरिजे त फौरी तौर ते इन में मुलविस जवाबदार जेके उनखे गिरफ़्तार कयो वञे। जॾहिं त धरती टीवी पारां जेको आहे सो सूबाई असेंबली जे मेंबरनि खां जॾहिं इहो सुवाल पुछियो वियो त हिन महिल ताईं जेको आहे सो जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई वई। जीअं त सूबाई असेंबली जे मेंबरनि जेको आहे सो सख़्तु कावड़ जो इज़हार कयो ऐं वज़ीर आला सिंध खां जेको आहे इहो मुतालबो कंदे चयो त इन हमले में जेको आहे सो मुलविस जेकी जवाबदार उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में जेको आहे सो सिंध असेंबली में जेको आहे सो इन जो आवाज़ उथारी वेंदो ऐं अहिड़ी रिथ बि जेको आहे सो सिंध असेंबली में आंदी वेंदी। जॾहिं त सूबाई वज़ीरनि थोरे मेंबरनि जेको आहे सो सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त धरती टीवी जी गाॾी ते जेको आहे सो फायरिंग वारो वाक़ियो जेको आहे उन जो जल्द खां जल्द नोटिस वरितो वञे, उन मुलविस जेके जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तार कया वञनि। कैमरामैन साजिद अली उमरानी सां गॾु इमदाद।